छा थियो? मामे फोन कई? हाँ कल कई न चे पियो ॿुधायो नथी पोइ? अरे पर ॿुधाइण वारो पर ध्यान ताईं लही वियो वरी। मने अहिड़ो छा पियो करे तूं जो ध्यान था लही वियो? हाँ असांखे बि त ख़बर पए कहिड़ा फोकस वारा कम थो करे। छोरा छोरियूं खिच खिच इन अलावा कहिड़ो कम तो वटि? अरे पप्पा मने ये खुदाए पर छॾ। माउ पीउ खां इहे ॻाल्हियूं लिकाइण सही कान थी, पछताईंदी। पप्पा पर इहो मां लिकाए करे कंदुमि छा? उहो तोखे ख़बर न अलाए छा थी मन में। छा थियो हेॾा? कल मामे फोन कई अथईंसि, चई छोकिरी सम्झ में आई आहे, तने छोकिरे हा करे छॾी आहे क्या भई मिलांसि थो मां, असांखे ख़बर ई न आहे। पप्पा मूंखे लॻो मामा तव्हांखे ऑलरेडी ॿुधायो नहीं। ऐं ॾिसजे हिन ॻाल्हि जो फ़ाइदो माण्हू खणंदे, ॾिसजे माण्हू चवंदा पुटु पंहिंजे पीउ खे कुझु ॿुधाए ई नथो, ॿिन्ही खे चरियो करे। पर तोखे अहिड़ी कहिड़ी तकड़ लॻे थो हा कई असांखां बिना पुछे? पप्पा मामा ई फोन करे ॿुधाई न। छा ॿुधाई? चई सुठो कर थी, छोकिरी जे भाउ बि कमु थी सुठो, दुबईअ में बुर्ज खलीफा पासे में कमु अथसि। कहिड़ो कमु अथसि पुछसी? न मां पुछोमांसि न मां चयो बुर्ज खलीफा पासे में कमु अथसि, वधीक छा सोचां मां हुनजी वैल्यू सम्झी वियुमि, दमदार पार्टी आहे। ॿुधे न तेरी सफ़ा मां अॼु चवां हवाई जहाज माण्हू आहे। पप्पा मां छा कयो यार? हुनजो भाउ बुर्ज खलीफा हेठां चणनि छोलनि जो गाॾो लॻाईंदो आहे। पप्पा यार मूंखे मामा कुझु ॿुधाई न ईअं। मन हो चए तो मूंखां कुझु पुछे ई न दरवे न। यार पप्पा पाण पियो तारीफ़ करे उहो, चई छोकिरी जे पीउ जो बि सुठो कमु थी, चाइना मां कंटेनर ईंदा अथसि इम्पोर्ट कंदो आहे। तूं पुछंदी छाजा कंटेनर? हाँ कंटेनर ॿुधी ख़ुशि थी, चाइना मां कंटेनर था अचनि, कहिड़ा कंटेनर पुछंदी? अरे यार अंधेरी नाश्ते जा कंटेनर न ईंदा आहिनि होटलुनि वारा जंहिंमें नाश्ते वारा भाॼियूं ॿधी ॾींदा आहिनि, उहे कंटेनर चाइना मां ईंदा आहिनि हिन पीउ जा। हिन छोरे खे लॻो आहे की भई वॾा कंटेनर ईंदा आहिनि चाइना मां। पप्पा यार कसम आहे मूंखे मामा कुझु ॿुधाई न ईअं। मन हो चए थो मूंखां कुझु पुछाई न दरवे न, दुबई चाइना ॿुधी ख़ुशि थी वियो। हे मां पुछो मां तॾहिं ॻाल्हियूं कढियूं अथई तॾहिं। मन मोबाइलूं न हलाईंदा ज़िंदगी, तूं माउ पीउ खे चरे थो सम्झे, पर असांखे एक्सपीरियंस आहे, ज़िंदगी असां काटी आहे। तव्हांखे लॻे थो माउ पीउ चरिया आहिनि, कुझु ख़बर ई कान अथनि। हेॾा ॿई भाउ भेण चरियो हीअं कंदा त मन मूंखे ख़बर आहे मां हिननि खे ढके कीअं वेठी आहियां। हेॾा मां सची ॿुधायांव धीरे हुनखे जेको मां हुननि ॾिठो न, मां हफ़्ते खां निंड न कई आहे। हां छा ॾिठो आहे? छॾ जाई छा चवें, पंहिंजो मुंहुं बंदि करे वेठी आहियां मां। छा ॾिठे अंधेरी? हेॾा तंबाकू जो पुड़ियूं थो खाएव। मम्मी यार छा था चओ तव्हां? इहो अंधेरी सच ॻाल्हि आहे इहा? पप्पा अलाए मम्मी छा थी चयो तव्हांजी कसम यार। थोक हुजे पंहिंजे पीउ जी कूड़ी कसमूं थो खाए पुड़ियुनि लाइ। अरे यार मम्मी तव्हां चओ छा था? इहो अंधेरी किथे ॾिठोसीं हिनखे? हाणे जो हाणे माने पुलिस में थो वञाए, खपे ई न शुरू इहो। अलाए पोइ हिन करे मिटी माटी नथी थियनि नयूं छोकिरी यार ॾिसी था वञनि, हा कनि था ॿिनि टिनि ॾींहंनि खां न था कनि, मथां ॿाहिरां इंक्वायरी मिलंदी हुजे असांखे ख़बर ई कान्हे। पप्पा यार तव्हां अलाए छा था चओ? मम्मी सुपिनो ॾिठो अथव। अंधेरी किथे ॾिठो अथसी? हेॾा हुन ॾींहुं न जेको राति जो लेट आयो दोस्तनि सां, जो तव्हां पुछो पिया काॾे बूट पाए करे न? हा पोइ मां को अंदरि रूम में गिरां पई त ॾिठोमांसि। हिनखे लॻो मम्मी खे ख़बर ई न पवंदी। हेॾा मां तंहिं महिल तव्हां डपे करे चुप कई, न त मां हफ़्ते खां निंड न कई आहे। अल्लाह मम्मी यार सिल्ली का पैकेट आई हो, हिन मां जूते मां बांस न ईंदी आहे। हाय हाय हेॾा मां कसम सां पुड़ियूं सम्झी वेठी आहियां हिनखे। मन मां त पहिरों खां ई चयो न चंपल पाए घुम, खपे ई न बूट मूंखे इहो, चंपल ई पाईंदुमि मां। हे जूतनि में पुड़ियूं न रखी अॼु मम्मी निंड फिटाए छॾे। हे एवरीवन व्हाट्सअप, आई होप तव्हांखे वीडियो वणी हूंदी। अगरि वणी आहे त प्लीज़ लाइक कयो, कमेंट कयो, सभिनी सां ज़रूरु शेयर कजो। इन न्यू वीडियो जल्दी ईंदी, टिल देन बाय बाय, टेक केयर, जय झूलेलाल।